चयो वेंदो आहे त तव्हां इंडिया जी नक़ल कयो था या इहो कयो था, पर ईअं आहे कोन। उहो हिकिड़ो दौरु हुयो, वक़्तु गुज़री वियो, पर उन में बि अहिड़े सुठे फनकारनि ॻायो आहे, जीअं गफ़ार मोहिश केॾी वॾी आर्टिस्ट आहे, मोहम्मद रफ़ी, इहे गुज़रिया आहिनि। इन्हनि खे असां अगरि सीनियर जेको आहे न, जूनियर जो कमु आहे सीनियर खे कॉपी करणु, इहो असां जेको मां इहो चवंदुसि, इनखे कॉपी करण में को ॾोह कोन्हे। असल में जो तव्हांजो मजबूर जाई खणी चइजे बेटा, मजबूर हुए त असांजी पंहिंजूं बि इलाही कंपोज़ जीअं हीअ इलाही मुंहिंजा सभु गाना जेके तव्हां अगरि ॿुधंदव पुराणा, सभु पंहिंजा फोक आहिनि, कुझु तर्ज़ूं आहिनि, बाक़ी न त जेके वधि में वधि जेके मुंहिंजा पॉपुलर गाना थिया त उहे मुंहिंजा पंहिंजी फोक पंहिंजी कंपोज़िशन आहिनि। अच्छा सर, इहो तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो आहे। आख़िर में असांखे तव्हां अवाम जे लाइ तव्हां कहिड़ो पैगाम था ॾियणु चाहियो? अवाम जे लाइ मुंहिंजो इहो इल्तिजा आहे, पैगाम, मां हिकिड़ो आर्टिस्ट आहियां, मां इहो ई अर्ज़ु कंदुसि पाण में भाईचारो हुजे, पाण में मुहबत हुजे। ऐं असांजे सिंध में हिकिड़ी इहा ॻाल्हि इलाही हिकिड़ी सुठी लॻंदी आहे, थोरी ॻाल्हि खे छेड़ो करणु, विढ़णु, कंहिंखे बर्दाश्त न करणु, बर्दाश्त हुजे, पाण में मुहबत हुजे। छो त मां तव्हांखे ॿुधायां त जिते करम नवाज़ी अलाह जी थींदी आहे न, त उनखे कोई बि उनजो मुखालिफ़ हुजे, कुझु बि करे कुझु नथो करे सघे, नथो करे सघे। सब्र बि इंसानु करे, सब्र बि करे। बिल्कुलु, कंहिंखे माफ़ु करणु जेको आहे न, मुंहिंजे हिसाब सां त इन खां वधीक का इबादत ई कोन्हे। वालीअ असांजो कौल आहे, जेको इंसानु कंहिंखे माफ़ थो करे, वॾे वॾो बहादुर तमामु बहितरीनु। तव्हां पंहिंजे पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो अवाम जे लाइ, अवाम जे लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे? बसि अवाम खे मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त पाण में जिथे बि रहो था, पंहिंजे ओड़े पाड़े जो ग़रीब गुरबे जो ख़्यालु कयो, वधि में वधि। ऐं को हिकिड़ो मजबूर आहे, कंहिं मुश्किल में फाथल आहे, हुनजी मदद कयो। इन खां वधीक का इबादत ई कोन्हे मुंहिंजे हिसाब सां। इंसानियत वॾी इबादत आहे, हिमत करणु। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे क़ीमती टाइम ॾिनो। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद कंदो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।